चेतनानी। तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। लॉकडाउन में तूफ़ान, टैक्सीअ जा मालिक ऐं ड्राइवर बेहाल। नलिया ऐं जखौ पुलिस स्टेशन जे कर्मचारियुनि जो फिटनेस चेकअप करायो वियो। प्लाज़्मा थेरेपी द्वारा ठीक थी रहिया आहिनि कोरोना जा मरीज़। प्रधानमंत्री नरेंद्र मोदीअ अॼु मन की बात ज़रिए देश खे संबोधित कयो। उहो बि तॾहिं जॾहिं देश कोरोना जहिड़ी मुसीबत जी घड़ीअ खे सामनो करे रहियो आहे। सॼे देश खे हिमथाईंदे चयो ॼण देश में महायज्ञ हली रहियो आहे। असांजा किसान खेत में मेहनत करे रहिया आहिनि, छो त को बुखियो न रहे। को मास्क ठाहे रहियो आहे त को क्वारंटाइन में रही स्कूल जी संभाल लहनि था। कोई पेंशन माफ़ कराए रहियो आहे। इहो ई उमड़तो घुमड़तो भावी लड़ाई पीपल ड्रवन ठाहे रहियो आहे। प्रधानमंत्रीअ चयो कोविड-19 जीवन शैली जी जॻह ठाही आहे। असांजी चेतना ऐं सम्झ जागृत थी आहे। हिन में मास्क पाइणु ऐं मुंहुं ढकणो आहे। असांखे हिन जी आदत कान रही आहे, पर थी इहो ई रहियो आहे। हाणे पाण सां गॾु जेकर ॿिए खे बि बचाइणो हुजे त मास्क ज़रूरु लॻायो। जे मास्क नाहे त अंगोशो या मफलर पिणु हलंदो। भारत में कुल 25,029 कोरोना जा केस, 794 मौत ऐं 5,929 रिकवर थिया। तिरुपति मंदिर बंद, पर ग़रीबनि जे लाइ अन्न प्रसाद जारी। बाबा रामदेव चयो आहे त योग करिए कोरोना से लड़िए। जेसी ताईं नओं आदेश न अचे तेसी ताईं रैपिड टेस्ट किट ते रोक। गांधीधाम में पीपीई किट निर्माण जो दमदमाट। लॉकडाउन जे विच में कयो साफ़ सुथरी गंगा नदीअ जो दर्शन। ऑनलाइन ते महेश भाई आहूजा सौदागर सभिनीनि खे अॼु अखण टीज जे ॾींहुं बाबा रामा पीर देव मंदिर जा दर्शन करायाई। लॉकडाउन जारी रहियो त वधंदियूं भारत जूं मुश्किलातूं। भारत में 4 करोड़ मोबाइल थी सघनि था बंदि। तव्हां सभिनीनि जा लखे शुक्राना प्रोफेसर कुमार लालवानी, एकांश चेतनानी, हरीश आसनानी, राधाबेन लछवानी, पूनम वासवानी ऐं द्वारकादास धावड़ा। अॼु टाइम अथई जब नाम मालिक जो। अॼु टाइम अथई जब नाम मालिक जो। पखियुनि खे क़ैद करण वारा पाण क़ैद थी विया। पखियुनि खे क़ैद करण वारा पाण क़ैद थी विया। उहे ख़ुशियुनि वारा ॾींहं मोटी ईंदा रख साईं ते पिया। जय झूलेलाल साथियों, इहा असां सभिनीनि खे ॼाण आहे त अॼु सिंधी भारत जे अलॻि अलॻि प्रांतनि में, विश्व जे अलॻि अलॻि देशनि में बिखरियल ऐं पखड़ियल आहियूं। पंहिंजी ज़मीन, पंहिंजो प्रांत न हुअण सबबि सिंधियुनि खे काफ़ी मुश्किलातुनि जो सामनो करणो पियो। पर वॾे में वॾो नुक़सान जेको असांजी जातीअ सां थी रहियो आहे उहो आहे त असांजी नई जनरेशन पंहिंजी भाषा ऐं संस्कृतीअ खां परे थींदी पई वञे। सिंधियुनि खे ख़ासि करे नई जनरेशन खे पंहिंजी भाषा
ऐं संस्कृतीअ लाइ मन में प्यार ऐं इज़त पैदा थिए अहिड़ियूं कोशिशूं थी रहियूं आहिनि, पर शायदि नाकाफ़ी आहिनि। साथियों, हर दफ़े इहो सुवाल असांजी जातीअ खे सताईंदो रहंदो आहे त असीं सिंधी, ख़ासि करे नई जनरेशन, पंहिंजी जातीअ सां न जुड़ी सघी आहे। उन जो ॾोह आख़िर कंहिंखे ॾिजे? पेरेंट्स खे या ॿारनि ऐं नौजवाननि खे? अॼु हिन प्रोग्राम में असां ॿिन्ही खां हिकु सुवाल पुछणु चाहींदासीं। सभिनि खां पहिरीं पेरेंट्स लाइ हिकु सुवाल आहे त जॾहिं तव्हां ॿारनि सां घर में इंग्लिश या हिंदीअ में ॻाल्हायो था ऐं पंहिंजी मातृभाषा सिंधीअ में नथा ॻाल्हायो, शायदि तव्हांखे लॻंदो हूंदो त ॿार उहो न पसंदि कंदा या न सम्झी सघंदा। असां पेरेंट्स खां पुछणु चाहींदासीं त छा हर दफ़े ॿार जी पसंदि नापसंदि जो ध्यानु रखणु ज़रूरी आहे? छा पंहिंजी जातीअ जे भविष्य लाइ तव्हां ॿारनि खे डिक्टेट नथा करे सघो त घर में हू पंहिंजी मातृभाषा में ॻाल्हाइनि? ऐं हाणे ॿारनि ऐं नौजवाननि खां बि हिकु सुवाल पुछणु चाहींदासीं। तव्हांजे वीचार ते कंहिंखे वीचार करणो पवे त उहो वीचार श्रेष्ठ वीचार आहे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। जल्दी ही गॾिजंदासीं। घर में रहो, सुरक्षित रहो ऐं स्वस्थ रहो।